Bismillahirrahmanirrahim. Positive and negative. I am. In contraction मुख्तसर सूरत जेका आहे उहा थींदी I am. वरी he is. इन contraction मुख्तसर जेका सूरत उहा थींदी he's. ठीकु आहे, या he's या his या ख़ाली is बि चवंदा आहिनि. ठीकु आहे. she is. इन contraction थींदी she's. she's. It is. It's. ठीक आहे. We are. इन थींदी contraction we're. We're. अहिड़ी तरह सां you are. You are बि चई सघिजे हुननि खे. contraction मुख़्तसिर सूरत हीअ जेका थींदी इन थींदी your. Your. They are. Their. या their. Their. ज़र. इन मुख़्तसिर सूरतूं आहिनि स्पीकिंग में. इहे तमामु घटि जेको आहे सो इन जो प्रोनाउंसिएशन जो उचार तमामु घटि थींदो आहे. माना ईअं तकड़ में खाई वेंदा आहिनि, ॻाल्हाए वेंदा आहिनि. स्पीकिंग में त टुबी पर ॿुधण में ई न ईंदो आहे त गिरवन जेको आर आहे जेको लिखे इस्तेमालु थियल आहे. ठीकु आहे. इहे छा हुयूं, ही शॉर्ट फॉर्म्स आहिनि. इहे माना मुख़्तसिर सूरतूं आहिनि, अब्रीविएटेड या जेको आहे सो कंट्रैक्टेड फॉर्म्स आहिनि, मुख़्तसिर थियल. ठीकु आहे. हाणे इहे पॉज़िटिव खां पोइ इहे असां नेगेटिव जूं जेका सो सूरतूं ॾिसंदासीं, नेगेटिव जूं. ठीकु आहे. हाणे नेगेटिव में ॾिसो आई सां वरी एम नॉट लॻल आहे हिते. आई एम नॉट. ठीकु आहे. आई एम नॉट. हाणे हिन में कंट्रैक्शन वारी सूरत आहे. इन प्रोनाउंसिएशन जो उचार यादि कजो. इन जो आहे आई एम नॉट. आई एम नॉट. ही इज़ नॉट. ही इज़ नॉट. हाणे हिनखे जेको पढ़ंदा हलंदासीं तव्हां इहे नोट कंदा हलो. ठीकु आहे न. ही इज़ नॉट. ही इज़ नॉट. और हिनखे और चइबो, आर न. और he isn't. She, हितां ॾिसूं, she is not. She's not. Or she isn't. It is not. हे माना it खां पोइ is not इस्तेमालु थींदी. It's not. Or it isn't. We are not. We're not. Or we aren't. You are not. You are not. You're not. You're not. Or you aren't. They are not. They are not. They are not. Or they aren't. ही जेको इस्तेमालु थियो. ठीकु आहे. इहे छा हुयूं, इन जूं सभु शॉर्ट फॉर्म हुयूं. मुख़्तसिर सूरत जेका असां हेठि लिखियलु आहे इन जे, इहा शॉर्ट फॉर्म माना हीअ जेका इस्तेमालु थियल आहे, इहे शॉर्ट फॉर्म हुयूं. ठीकु आहे न. हाणे इन्हनि शॉर्ट फॉर्म्स खां पोइ इहे असांखे प्रोनाउंसिएशन. हाणे इन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि जेका सम्झण जी ज़रूरत आहे, उन में तव्हांखे असां जेको आहे सो मां डिक्शनरी में लिखाईंदुमि. हाणे एम नॉट, इज़ नॉट ऐं आर नॉट. हीअ जेके एम नॉट, इज़ नॉट ऐं आर नॉट. एम नॉट, इज़ नॉट ऐं आर नॉट जेके टे सूरतूं आहिनि. इन जी जेका मुख़्तसिर कंट्रैक्शन सूरत थींदी आहे जॉक्युलर. हाणे उहा ऑक्सफोर्ड डिक्शनरी में तव्हांखे मां जेको आहे सो सम्झायां. ain't. 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 हाणे इहे सम्झण जी ज़रूरत आहे. हाणे इहो छा आहे, ain't माना इहा शॉर्ट फॉर्म लिखियलु आहे मथां मथां ॾिसोसि. ain't इन जी छा आहे, इहा शॉर्ट फॉर्म आहे. हाणे इहो आहे नॉन स्टैंडर्ड. माना इहो एतिरो मयारी लफ़्ज़ न आहे, स्टैंडर्ड न आहे, गैर मयारी लफ़्ज़ आहे. नॉन स्टैंडर्ड, नॉन स्टैंडर्ड माना गैर मयारी आहे, एतिरो मयारी न आहे. माना ईअं सम्झो छुड़वागी वारो लफ़्ज़ आहे घणो. आम जेको आहे सो आम फॉर्मल सिचुएशन में इहो न ॻाल्हायो वेंदो आहे. और या त इन जे मथां लिखियलु आहे ह्यूमरस. ह्यूमरस माना मज़ाहिया तौर ते चर्चनि मज़ाक़नि में इस्तेमालु थींदड़ या खिल भोग में इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़ आहे इहो ain't. ठीकु आहे. हाणे हिन आइडियम्स थींदा. हाणे हिन जा ॿ इस्तेमालु तव्हां ॾिसो ऑक्सफोर्ड डिक्शनरी में लिखियलु आहिनि. पहिरियों जेको लिखियलु आहे उहो आहे नंबर 1 में माना छाजे लाइ इस्तेमालु थियो आहे, एम नॉट, इज़ नॉट या आर नॉट जे पारां. हाणे इहे टे हिन जो जेको आहे सो इस्तेमालु आहिनि पहिरें में. हाणे पहिरें में जेकॾहिं असां हिन जी प्रोनाउंसिएशन तव्हां ॿुधंदव न त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे त थिंग्स ain't what they used to be. ब्रिटिश इंग्लिश में हीअ. Things ain't what they used to be. ऐं अमेरिकन इंग्लिश में हीअ थींदी. Things ain't what they used to be. Things ain't what they used to be. माना जेके हालात या ॻाल्हियूं आहिनि जेके उहे आहिनि कोन जीअं अॻे हूंदियूं हुयूं. हे used to be माना हूंदियूं हुयूं अॻे, जीअं अॻे हूंदो हुयो न मामलो जीअं. हाणे उहे न आहे. उहे माना जेके अॻे ॻाल्हियूं हूंदियूं हाणे उहे न आहिनि. ठीकु आहे. हाणे हिन में अचे थो नंबर 2 में. माना तव्हां ॾिसंदव त ही नंबर 2 आहे. ठीकु आहे. हैज़ नॉट ऐं हैव नॉट जे पारां. हाणे
जुमिलो इन जो तव्हां जेकॾहिं ॾिसंदो हीअ आहे I ain't got no money माना I have not got any money. हाणे I जुमिलो ain't got ॿुधो no money. I ain't got no money. I ain't got no money. हाणे नेगेटिव इस्तेमालु थियल आहे पोयां ain't बि नेगेटिव आहे नो बि नेगेटिव आहे जेकॾहिं सिधी तरह सां थींदो न माना I haven't got any money. ठीकु आहे I ain't got no money माना I haven't got any money माना मूं वटि टको बि कोन्हे रुपियो बि कोन्हे पैसा ई कोन्हनि मूं वटि. ॿियो आहे you ain't seen nothing yet माना you have not seen anything yet. हाणे इन जी बि ॿुधो जुमिलो You ain't seen nothing yet. इहा ब्रिटिश इंग्लिश हुई हाणे अमेरिकन इंग्लिश. You ain't seen nothing yet. ठीकु आहे यू एंट सीन परफेक्ट टेंस लाइ हिते इस्तेमालु थींदी आहे यू हैव नॉट ऐं हैज़ नॉट जे पारां इस्तेमालु थियल आहे यू सां हैव लॻंदी आहे उन सां गॾु नॉट लॻंदी आहे सां हैव नॉट लॻंदी आहे ही शीट सां हैज़ नॉट लॻंदी आहे सिंगल नॉन सां ठीकु आहे. हाणे यू एंट सीन नथिंग येट माना तूं अञा ताईं ॾिठो छा आहे जेके असां फ्री थी करे न तूं पुटु तूं ॾिठो छा आहे अञा ताईं ज़िंदगी में कुझु ॾिठो ई न आहे अञा तूं हाणे मां ई न ई निकितो सो इहो ह्यूमरस माना आहे हिन जी ठीकु आहे. हाणे इन जे हवाले सां चए थो मोर लाइक दिस ऑक्सफोर्ड डिक्शनरी कंट्रेक्शन्स इन नॉन स्टैंडर्ड जेके हिनखे दॿाईंदासीं त तव्हां ॾिसंदो इहे कंट्रेक्शन नॉन स्टैंडर्ड लैंग्वेज में जीअं नदर एंट डांच डनो गाना गन गॉच गॉड इन इट वन य योर इहे जेके असांजी प्रोनाउंसिएशन जे हवाले सां हिननि जी कंट्रेक्शन्स मुख़्तलिफ़ नॉन स्टैंडर्ड त आहिनि पर स्पीकिंग में इहे घणियूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि मुख़्तसिर सूरतूं आहिनि. हाणे हिते इडियम बयानु थियल आहे हिते जीअं ॾिसो इडियम थियल आहे इफ एंट ब्रोक इफ इट एंट ब्रोक डोंट फिक्स इट इहो इनफॉर्मल माना स्पीकिंग में इस्तेमालु थींदड़ आहे माना यूज़ड इहो मथियों जेको इडियम आहे इस्तेमालु थींदो आहे टू से माना चवण जे लाइ दैट इफ समथिंग वर्क्स वेल इनफ जेकॾहिं का बि शइ कमु सही थी करे काफ़ी उनजो कमु सही आहे त पोइ छा थींदो इट शुड नॉट बी चेंज्ड उनखे हाणे मटिजणु न घुरिजे. हलंदीअ खे हलाए सवली सिंधीअ में हलंदी खे हलाइजे बाबा. हाणे जेकॾहिं माना का शइ कमु काफ़ी पई थी करे हले बि काफ़ी घणो सही फ़ाइदो बि ॾिए थी त तव्हां हुनखे मटाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे. इट शुड नॉट बी चेंज्ड उनखे मटाइणु न घुरिजे. इफ इट एंट ब्रोक डोंट फिक्स इट माना इहो इडियम आहे इनफॉर्मल स्पीकिंग में इस्तेमालु कंदा आहिनि ठीकु आहे. हाणे अहिड़ी तरह सां ऑक्सफोर्ड डिक्शनरी ते बि इनशाला कमु कंदासीं हिकु हिकु लफ़्ज़ जे हवाले सां मीनिंग वग़ैरह रखणु करणु सॼो इनशाला हाणे इन जी तरतीब तव्हांखे सेखारींदासीं ऑक्सफोर्ड कीअं इस्तेमालु कजे वॾो मवादु आहे. चए थो आई एम कोल्ड कैन यू क्लोज़ द विंडो प्लीज़. हाणे आई एम कोल्ड हिते चए हिन लफ़्ज़नि ते तव्हां गौर कयो हीअ जेके आहिनि आई एम कोल्ड माना इहो कंटिन्यूस टेंस सिंधी में असां हिते ॻाल्हाईंदा आहियूं उर्दू में बि जीअं ॾिसो मुझे ठंड लॻ रही है लफ़्ज़ी माना में त तव्हां चवंदो मां आहियां थधो आए माना मां एम माना आहियां कोल्ड माना थधो आई एम कोल्ड मां आहियां थधो. कैन हिते असां वटि सिर्फ़ु हिकिड़ी माना आहे कैन माना छा सघीं थो यू माना तूं क्लोज़ माना बंदि करे द विंडो माना इहा दिस विंडो या दैट विंडो प्लीज़ माना महिरबानी करे यानी इहा जेका दरी आहे महिरबानी करे बंदि करे सघीं थो मां थधो आहियां. हाणे इहे लफ़्ज़ी माना जॾहिं तव्हां इहा कढंदो त पोइ हीअ किताबु तव्हां खां कॾहिं बि ट्रांसलेशन में हथ में ई न ईंदो न ई तव्हां सही किताबु त छा सॼी इंग्लिश तव्हांखे सम्झ में न ईंदी. जीअं ॾिसंदो हाणे जो असली माने मक़सदु वारी इम्प्लाइड मीनिंग छा थींदी इम्प्लाइड मीनिंग थींदी त माना मूंखे सीधो ते महिरबानी करे दरी बंदि कंदव दरी बंदि कंदे महिरबानी करे सीधो ते मुझे ठंड लग रही है बराए महिरबानी आप खिड़की बंदि करेंगे माना उर्दू में सिंधी में जॾहिं असां उर्दू ऐं सिंधी खे पाण में मिलाए ऐं ट्रांसलेशन कंदासीं त इंग्लिश असांखे त पोइ ख़बर पवंदी त असां हुन सां कहिड़ी वेदन कई आहे या न कई आहे सम्झ में अची वेंदी ठीकु आहे. हाणे हिन में लफ़्ज़ी माना जेको आहे सो तव्हां न कढंदो हिते असां वटि उस्ताद जेके आहिनि टीचर लफ़्ज़ जी माना कढंदा आहिनि पोइ सॼो किताब बि ॾुखियो आहे. हाणे ॿियो नंबर जुमिलो आहे आई एम 32 years old हीअ जेको जुमिलो लिखियलु आहे आई एम 32 years old मुंहिंजी उमिरि 32 साल आहे. हाणे हिते मक़सदारी माना मूं कढी पर लफ़्ज़ी लफ़्ज़ी छा माना थींदी आई एम माना मां आहियां 32 माना 32 years माना साल ओल्ड माना पुराणो ओल्ड माना पोड़ो ओल्ड माना जेको आहे सो कुराड़ो मां आहियां 32 साल कुराड़ो मां आहियां 32 साल पुराणो मां आहियां 32 साल जेको आहे सो पोड़ो. हाणे असुल में लफ़्ज़ी माना न आहे करणी त इन करे तव्हां जेको आहे सो माना ई तव्हां न कढी सघंदो पोइ इन करे मक़सदारी माना छा थींदी आई एम 32 years old माना मां 32 सालनि जी उमिरि जो मथे जेको लीसा बयानु कयो हुयो न आई एम 22 असुल में इहो हुयो आई एम 22 years old ठीकु आहे years old. हाणे तव्हां वरी मक़सदारी माना मिसाल हिकिड़ो हाणे मां तव्हांखे ऑक्सफोर्ड जी डिक्शनरी तव्हां खोले थो ॾेखारियां जंहिंजे करे जेको आहे सो तव्हांजी माना क्लियर थी वेंदी. हाणे एज आहे हिते हाणे सम्झो था न हाणे हिते लिखियलु आहे ऑफ अ पर्टिकुलर एज
माना कंहिं ख़ासि उमिरि जो जेका बयानु थियल आहे मख़सूस उमिरि जेका बयानु कई वई आहे न उन उमिरि जो हाणे बी इस्तेमालु थियो आहे साॻियो टू बी वर्ब जीअं ॾिसो हाणे बी पोइ ईयर्स या मंथ्स या एटसेट्रा जेको बि हुजे मिंटनि जो कलाकनि जो जेतिरो बि हुजे माना ओल्ड उहो माण्हू माना उन उमिरि जो आहे यानी ऑफ पर्टिकुलर एज माना उन मख़सूस बयानु कयल उमिरि जो उहो माण्हू आहे हाणे ॾिसो तव्हां जेकॾहिं लफ़्ज़ी माना कढंदो हिते त तव्हांजो हिन जुमिले में त वॾो माना फ़साद थी पवंदो हाणे हिते लिखियलु आहे द बेबी वॉज़ ओनली अ फ्यू आवर्स ओल्ड The baby was only a few hours old. इहा ब्रिटिश इंग्लिश जी हाणे अमेरिकन इंग्लिश में ॿुधो The baby was only a few hours old. हाणे लिखियलु आहे न द बेबी वॉज़ ओनली अ फ्यू आवर्स ओल्ड हाणे नंढड़ो जेको ॿारु जेको ॼाओ ठीकु आहे सिर्फ़ु हुयो अ फ्यू माना कुझु आवर्स माना कलाकनि जो ओल्ड माना पोड़ो ओल्ड माना पुराणो ओल्ड माना कुराड़ो हाणे इहा माना जेकॾहिं असां कढूं ओल्ड माना पोड़ो ओल्ड माना कुराड़ो त तव्हां इहे जुमिले जी किथे माना पुछाई पर हाणे ईअं ॾिसो सफ़ा सवली सिंधी में माना कयांसि जेको नंढड़ो ॿारु ॼाओ न सिर्फ़ु 2-3 कलाकनि जो हुयो छा सिर्फ़ु 2-3 कलाकनि जो अ फ्यू आवर्स ओल्ड माना 2-3 कलाकनि जो मसो जेको नंढड़ो ॿारु ॼाओ हाणे इन में नंढड़ो द बेबी माना नंढड़ो ॿारु 2-3 कलाकनि जो मसो वञा हाणे बेबी जी उमिरि माना 2-3 कलाक हुई हाणे तव्हां चओ त 2-3 कलाक पुड़ो हुयो 2-3 कलाक पुराणो हुयो तव्हां हाणे इन फ़साद में हलंदो त सॼी ज़िंदगी तव्हां त वाह जेको सिंधी क़ौम खे पहुचायो अलाए कहिड़े हंधि वञी कहिड़नि दरवाज़नि ते बीहारियो आहे हुते तव्हां हुनखे वरी वकेबलरी बि इन अंदाज़ में तव्हां ठाहींदा ओल्ड माना पुड़ो ओल्ड माना पुराणो ओल्ड माना कुराड़ो ख़ुदा खे मञियो इन्हनि पुराणनि फ़सादनि मां निकिरो ॾिसो त माना कीअं थी निकिरे हाणे चवंदा आहिनि असली इंग्लिश मटीरियल में हाणे ऑक्सफोर्ड डिक्शनरी मां खोली वेठो आहियां हिते हाणे ऑक्सफोर्ड डिक्शनरी में तव्हांखे ऑक्सफोर्ड में जेकॾहिं माना करणी आहे इंग्लिश त इहा आहे न हिननि जी को असांजी पंहिंजे असां हथ जी ठाही आहे हिते नसीराबाद में वेही करे सिंध में वेही करे तो सो इहा ॻाल्हि सम्झिजो पुटु हाणे ॾिसो चए थो इन दोज़ डेज़ जुमिलो ॾिसो इन दोज़ डेज़ मोस्ट पीपल लेफ्ट स्कूल व्हेन दे वर ओनली 15 years old हाणे उन्हनि ॾींहंनि में इन दोज़ डेज़ माना उन ॾींहंनि में मोस्ट पीपल माना केतिरा ई माण्हू लेफ्ट स्कूल माना स्कूल छॾिया हिते पीपल जी माना माण्हू माना जेकॾहिं ॿार हुया उहे छो स्कूल में ताईं ॿार ई हूंदा आहिनि स्कूल छॾे विया ॿार वैन दे वर ओनली 15 years old जॾहिं अञा उनजी उमिरि अञा 15 साल ई मस हुई त यानी सिर्फ़ु 15 साल जी उमिरि जा मस हुया त खोड़ सारा ॿार उन्हनि ॾींहंनि में स्कूल छॾे विया हाणे 15 सालनि जा पीपल हुआ इहे हाणे लफ़्ज़ जी माना आहे न पीपल माना वॾा माण्हू हाणे 15 years जेके माना 15 साल उमिरि थींदी आहे उहे तव्हां उनखे असां माण्हू न चवंदा आहियूं न पर खोड़ माण्हू उन्हनि ॾींहंनि में जेको आहे 15 सालनि जी उमिरि में स्कूल छॾिया हाणे इहो ठहे ई नथो माना हिते माण्हू असां वटि सिंधीअ में माना थींदी ॿार यानी उन्हनि ॾींहंनि में केतिरा ई ॿार जॾहिं अञा 15 सालनि जा ई मस हुया त वरी स्कूल छॾिया इन दोज़ डेज़ माना उन्हनि ॾींहंनि में ठीकु आहे मोस्ट पीपल माना केतिरा ई जेको आहे सो ॿार लेफ्ट स्कूल छॾे विया वैन दे वर जॾहिं उहे हुआ ओनली 15 years old सिर्फ़ु 15 सालनि जी उमिरि जा हिन सिर्फ़ु 15 सालनि जा पोड़ा त छॾिया वाह जूं माना कढंदो अॻिते इनशाला हिनखे सिधाई कंदा हलंदो हाणे तव्हांखे सभु सम्झाईंदासीं इनशाला ॿियो जुमिलो हाणे इन जी प्रोनाउंसिएशन त In those days, most people left school when they were only 15 years old. हीअ अमेरिकन प्रोनाउंसिएशन ब्रिटिश ॿुधी छॾियो सॼो ॿुधो सिखो इंग्लिश में In those days, most people left school when they were only 15 years old. हाणे ॿियो जुमिलो आहे जे 30 years old माना 30 सालनि जी उमिरि में जॾहिं हू 30 सालनि जी उमिरि जो हुयो ठीकु आहे 30 years old माना 30 सालनि जी उमिरि में ही वॉज़ ऑलरेडी अर्निंग हीअ अॻुवाट ई कमाए पियो ठीकु आहे कमाए रहियो छा पियो कमाए 40,000 पाउंड हर साल में हर साल हुनजी कमाई घणी 40,000 पाउंडनि जी हाणे इहा हुई जेका आहे सा ओल्ड जी माना एज जे हवाले सां ठीकु आहे हाणे वरी जेकॾहिं असां ॿी माना में कंदासीं उहा नॉट यंग आहे माना वॾी उमिरि जो हूंदो ॿियूं टी माना दी ओल्ड हूंदो मां ओल्ड पीपल जी ॻाल्हि थो करे ठीकु आहे ॿियूं केतिरियूं इन जूं मानाऊं आहिनि इन जे मक़सद ऐं मानाउनि जे लाइ अलॻि अलॻि सां उहो यूनिट ठहंदो असां हाली एसेंशियल खे पढ़ंदासीं पोइ हिते वापसि हाणे हिन में ॾिसंदव न माई सिस्टर इज़ 29 माना माई सिस्टर इज़ 29 years old जेका हेॾो वारो लफ़्ज़ आहे हिते बि रखिबो यानी खाई वियो तकड़ में ॻाल्हाइण जे दौरान यानी मुंहिंजी उमिरि 32 साल आहे ऐं मुंहिंजी भेण जी वरी 29 आहे यानी 29 सालनि जी आहे मुंहिंजी भेण हाणे स्टीव इज़ इल स्टीव बीमार आहे ही इज़ इन बेड हू बिस्तरे ते सुतो पियो आहे या बिस्तरे में आहे
हाणे बीमार इन बेड जी जेका वरी अचे थो ऑन बेड ऐं इन बेड, इन जे लाइ बि ज़रूरी आहे त उनखे बि ऑक्सफोर्ड डिक्शनरी खे माना खोलियो वञे, नाउन वर्ब न खोलींदासीं। हाणे हीअ आहे बैड, Bed. बैड Bed. फर्नीचर, काउंटेबल ऐं अनकाउंटेबल ॿई थी सघे थो इहो, माना ॻणण वारो बि न ॻणण वारो बि। अ पीस ऑफ फर्नीचर माना फर्नीचर जो उहो हिसो, उहो टुकड़ो, यानी बसि फर्नीचर, उहो अहिड़े क़िस्म जो फर्नीचर फॉर स्लीपिंग ऑन, जंहिं ते सुम्हिजे। फॉर माना लाइ, स्लीपिंग माना सुम्हणु, ऑन माना ते, माना जंहिं ते सुम्हिजे, टिनि लफ़्ज़नि जी माना मसई कंदा उहे, उहो फर्नीचर जो टुकड़ो जंहिं ते सुम्हिजे, माना बिस्तरो, हंधु, बेड, खट, ठीकु आहे, इहो इनखे चइबो आहे बैड। हाणे ॾिसो ऑन द बेड ते लिखियलु आहे जेको, हाणे हिन में गौर सां ॾिसंदो न, ऑन द बेड लिखियलु आहे, बोल्ड थियल आहे थुल्हनि अखरनि में। हाणे शी ले ऑन द बेड, हाणे लिखियलु आहे शी ले ऑन द बेड, लाइ जो पास्ट टेंस इस्तेमालु थियल आहे ले, माना हूअ जेको आहे सो ऑन टॉप ऑफ द कवर्स, माना जेके हुन में मथां हंधु पियल हूंदो आहे या रिली या सवड़ वग़ैरह पई हूंदी आहे न, त उन्हनि जे माना जेको आहे सो उन्हनि जे मथां ई सुधी पई, जेके कवर्स उन जे मथां रखिबा आहिनि। हाणे ऑन टॉप ऑफ द कवर्स माना इस्तेमालु थियल आहे हिते, माना तव्हांखे चिटी करे थो ॿुधाए ऑक्सफोर्ड डिक्शनरी में, त माना हूअ सुती पई बिस्तरे जे मथां, माना यानी जेके हंध वंध हुयसि, रिलियूं हेठां हुयसि, उनजे सिर्फ़ु मथां ई हंध जे सुती पई। शी ले ऑन द बेड, माना बेड ते हूअ सुम्ही पई मथां, ठीकु आहे। हाणे हे वरी इन बेड आहे, छा लिखियलु आहे, हे वरी इन बेड आहे। इन बेड में तव्हां ॾिसंदो त अंडर द कवर्स बयान थो थिए इन बेड जी माना। हाणे ॾिसो ही ले इन बेड, माना हू हंध में अंदरि सुतो पियो, हंध में सुतो पियो, माना मथां रिलियूं पयूं हुअसि या मथां सवड़ पई हुअसि या मथां चादर हुयसि। हाणे बीमार माण्हू जो थींदो आहे त उनजे मथां लाज़मी आहे चादर पई हूंदी आहे, सवड़ पियो हूंदो आहे, सवड़ पई हूंदी आहे वग़ैरह वग़ैरह, सभु जेका बि हूंदी आहे रिली वग़ैरह उनजे मथां विधल हूंदी आहे। त इन जेके कवर जी माना इहे आहिनि न, माना सवड़ आहे, रिली आहे, चादर आहे, कुझु बि मथां माण्हू ढके थो जेको बेड खे, बिस्तरे खे, खट खे, त उनखे कवर्स चइबो आहे। सो इन बेड जी माना आहे यानी अंडर द कवर्स, माना उन्हनि में जे अंदरि सुतल हुजे, उन में माना उनजे मथां पियल हुजनि उहे कवर्स, रिली थियो, चादर थियो। वरी ऑन द बेड माना उहे वरी हेठां ई हूंदसि, यानी उनजे मथां वरी सुतो पियो हूंदो, उनजे अंदरि सुतो पियो हूंदो, उनजे मथां सुतो पियो हूंदो। हाणे इन्हनि ॿिन्ही खे जेको आहे सो सम्झणो आहे तव्हांखे, ठीकु आहे। वापसि था हलूं, हाणे स्टीव इज़ इल, ही इज़ इन बैड, स्टीव बीमार आहे ऐं हू सुतो पियो आहे, यानी हू बिस्तरे ते सुतो पियो आहे, ठीकु आहे न। बिस्तरे ते सुतो पियो आहे, माना उन मथां चादर रिलियूं वग़ैरह विधल आहिनि, बीमार आहे हिते। हाणे माई ब्रदर इज़ स्केर्ड ऑफ डॉग्स, मुंहिंजो भाउ कुतनि खां ॾिनल आहे। लफ़्ज़ी माना मुंहिंजो भाउ इज़ माना आहे, स्केर्ड माना अफ्रेड, माना ॾिनल ऑफ माना जो, डॉग्स माना कुतनि, मुंहिंजो भाउ कुतनि जो ॾिनल आहे, या मुंहिंजो भाउ कुतनि खां ॾिजे थो। हिते हाणे मक़सदारी माना छा थी, मुंहिंजे भाउ खे कुतनि खां ॾिए थो थिए। हाणे हिते तस्वीर ॾिसंदो न तव्हां, हीअ ॿ कुता अथसि, हीअ वरी भॻो थो वञे ऐं कुता भौंकनि था। कुते जे भौंकण खे इंग्लिश में ॾिसो छा थो चयो वञे, वूफ, WOOF, वूफ, 4 दफ़ा अजब जूं निशानियूं आहिनि। वूफ, वूफ माना भौंकनि था कुता, हऊ सिंधी में चवंदा असां, चवंदो आहे। हाणे वूफ वूफ माना चए थो त होॾां वरी आई एम स्केर्ड ऑफ डॉग्स, मूंखे कुतनि खां डर थो थिए, कुता था खाइनि मूंखे, सवली सिंधी में माना कयोसि, बाबा मूंखे कुता था खाइनि, भॻो थो वञे, माना स्पीड में कुता था खाइनि, कुता था खाइनि। हाणे सिंधी में कुता था खाइनि, इन करे असां सिंधी में तकड़ में इहो जुमिलो ॻाल्हाईंदा आहियूं त मूंखे कुता था खाइनि, आई एम स्केर्ड ऑफ डॉग्स माना मूंखे कुता था खाइनि। जेकॾहिं इहा माना कढूंसि त इहा बि ग़लति कोन थींदी, छो जो असांखे मक़सद वारी माना कढणी आहे। असां जॾहिं पंहिंजी सिचुएशन में ईंदा आहियूं, असां अहिड़ा जुमिला ॻाल्हाईंदा आहियूं, कुता असां ते भौंकंदा आहिनि जेॾीमहिल, पोइ असांखे ड्रिल जेॾीमहिल थींदो आहे, पोइ चवंदो कुता था खाइनि, भॼंदो ईंदो आहे, रिणकंदो नंढो ॿारु या केर बि। सो हाणे आई एम स्केर्ड ऑफ डॉग्स हिते लिखियलु आहे, इन जे बारे में था चऊं त माना माई ब्रदर इज़ स्केर्ड ऑफ डॉग्स, कंटिन्यूअस टेंस जे लाइ इस्तेमालु थियो आहे, मुंहिंजो भाउ कुतनि खां डिॼे थो या कुतनि खां डिॼ थो थियसि। हिते इहा माना साम्हूं वारी आहे। इहा वरी जेकॾहिं असां हैबिचुअल अंदाज़ में बयानु कंदासीं, ठीकु आहे न, त मुंहिंजे भाउ खे कुतनि खां डिॼ थींदो आहे, इहा माना बि कढी सघूं था। हाणे इट्स 10 o'clock, इट्स 10 o'clock माना इट्स 10 o'clock माना हाणे जेको आहे सो 10 थियो आहे, 10 थो थिए। यू आर लेट अगेन, योर लेट अगेन, तूं देरि करे। हाणे लफ़्ज़ी माना में ॾिसो, इट माना इहो यानी इहो टाइम आहे, इज़ माना आहे, 10 माना 10, अक्लाक जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे न, अक्लाक माना ऑफ द क्लाक आहे असल में, ऑफ यानी OF, द क्लाक, एॾे जेका ओ सिर्फ़ु इस्तेमालु कई वई आहे, बाक़ी
ए जेको आहे सो एफ बि खाधल आहे, हुन में हज़फ थियल आहे, अमिट थियल आहे, ऐं द बि हज़फ थियल आहे, बाक़ी क्लॉक बि चओ, हुनखे अपॉस्ट्रॉफी ॾेई करे ईअं लिखियो आहे, अक्लॉक लिखियो वियो आहे हिनखे, ठीकु आहे न। इट्स 10 o'clock माना इट इज़ 10 ऑफ द क्लॉक, ऑफ या अव इन जा उचार इहे आहिनि। सिंधीअ में हिते असां वटि वरी ऑफ पढ़ाईंदा आहिनि उस्ताद। इट इज़ 10 ऑफ द क्लॉक, पर स्पीकिंग में इट इज़ 10 o'clock, अक्लॉक, ठीकु आहे। हाणे 10 थिया आहिनि। योर लेट अगेन, तूं वरी देरि करे आयो आहीं, त यू माना तूं, आर माना आहीं, लेट माना देरि, अगेन माना वरी, तूं आहीं देरि वरी। इहो आहे घड़ियाल जो 10, तूं आहीं देरि वरी। इहा हाणे लफ़्ज़ी माना थी वई 9 ई सिंधीअ में, इन करे ॾुखियो किताबु थी पियो। पर हाणे मक़सद वारी माना अबा 10 थी विया आहिनि, वरी जेको आहे तूं देरि करे आयो आहे। हाणे ईअं तकड़ में ॻाल्हाए न, अबा 10 करे आयो आहीं, 9 जो टाइम आहे यार, 10 करे आयो आहे माना 10 थी विया आहिनि, तूं हाणे आयो आहे, कलाकु सॼो देरि। एन एंड आई आर गुड फ्रेंड्स, एन एंड आई आर गुड फ्रेंड्स, एन ऐं मां सुठा दोस्त, हिते आर इस्तेमालु थी आहे। हाणे आए सां जेको आहे सो आर इस्तेमालु थींदी न आहे, पर हिते 2 आहिनि सब्जेक्ट, प्लूरल थी वियो। एन एंड आई माना एन ऐं मां 2 ॼणा थी वियासीं, इन करे आर इस्तेमालु थी। सिंधी में बि ईअं थींदो आहियूं, एन ऐं मां आहियूं गुड फ्रेंड्स माना सुठा दोस्त, ठीकु आहे। ईअं न रहंदो न, एन एंड आई एम गुड फ्रेंड्स, सो कॉन्टेक्स्ट मुताबिक़ ॾिसबो न हिनखे। हाणे एन ऐं मां सुठा दोस्त आहियूं, एन मुंहिंजी पाण में सुठी दोस्ती आहे। एन छोकिरी जो नालो आहे, एंड माना ऐं आई माना मां, ठीकु आहे। यूअर कीज़ तव्हांजी चाबियूं, आर माना आहिनि, ऑन द टेबल माना टेबल ते, इन द टेबल माना दैट टेबल या दिस टेबल, इन टेबल ते जेकी साम्हूं वारी आहे। हाणे सिंधीअ में हिन जी जेका मक़सद वारी तव्हांजी चाबियूं टेबल ते पयूं अथई था, माना साम्हूं जेका टेबल आहे, ठीकु आहे। तव्हांजी चाबियूं टेबल ते पयूं आहिनि। हाणे पयूं हिते एक्स्ट्रा लफ़्ज़ इस्तेमालु कयो सिंधीअ में ॻाल्हाइण में, हिते पयूं हिते को आहे कोन अहिड़ो लफ़्ज़ इंग्लिश जो। आर जी माना आहे पयूं हुजणु, माना पयूं आहिनि तव्हांजी चाबियूं। आई एम टायर्ड बट आई एम नॉट हंग्री, मां थकियलु आहियां, मां आहियां थकायल या थकियलु, पर मां न आहियां बुखायल। इहा लफ़्ज़ी माना सिंधी में यार थक त थी पियो पर बुख न लॻी आहे, थकिजी त पियो पर बुख न लॻी आहे, बुख न आहे, बुख कान्हे का, बाक़ी थक थियो आहे ॾाढो, ठीकु आहे। इहा सिंधी में असांजी मक़सदारी माना निकिती। छो लफ़्ज़ी माना अलॻि थींदी, मक़सदारी अलॻि थींदी, जंहिंजे करे तव्हांखे इंग्लिश सवली थी पवंदी। हाणे त लिखियलु आहे, लीसा इज़ंट इंट्रस्टेड इन पॉलिटिक्स, शी इज़ इंट्रस्टेड इन आर्ट। लीसा जी दिलचस्पी सियासत सां न आहे, सियासत में न आहे, उनजो शौक़ु सियासत में आहे ई कोन, बाक़ी शौक़ु अथसि आर्ट में माना फ़न में। जेम्स इज़ंट अ टीचर, जेम्स उस्ताद न आहे। हाणे हिते जेको आहे सॼे कढंदासीं न, सिंधीअ में माना बिगड़जी वेंदी। हाणे जेम्स न आहे हिकु उस्ताद, जेम्स हिकु उस्ताद न आहे, माना पोइ 2-3 उस्ताद आहे। हाणे सिंधीअ में हिकु हिते ठहे नथो, ॿिए हंधि किथे ठहे त ठहे, बाक़ी हिते कोन थो ठहे। त जेम्स हिकु उस्ताद न आहे, हू हिकु शागिर्दु आहे, हिकु उस्ताद न आहे, बाक़ी हिकु शागिर्दु आहे। लफ़्ज़नि ते ज़ोर ॾेई चढ़ी ऐं हरूभरू पंहिंजी माना कढण जी ज़रूरत न आहे। मक़सदारी कढंदो त अंग्रेज़ थो चए त बाबा जेम्स उस्ताद न अथव, उहो शागिर्दु अथव, जेम्स उस्ताद न आहे, उहो शागिर्दु आहे। असां उन बयान खे ईअं सम्झंदासीं न पंहिंजी सिंधी में, ईअं तव्हां चवंदो भाई हिते लिखियलु आहे त जी माना कढूं, होॾे बि तव्हां पंहिंजे तरीक़े सां ईअं सम्झंदो न, जेम्स उस्ताद न आहे, शागिर्दु आहे भाउ, तव्हां हिनखे उस्ताद था सम्झो, जेम्स उस्ताद न अथव, शागिर्दु अथव। ईअं असां ईअं ॻाल्हाईंदासीं, असांजे मक़सद में इहा हली ईंदी माना। अंग्रेज़ ईअं थो चवणु चाहे न, पोइ तव्हां ज़रूरी आहे त अंग्रेज़नि जा जेके लफ़्ज़ लिखियलु आहिनि, हिकु आहे अथो चवे त तव्हां बि हिते वेठा चओ। जेकॾहिं असां नथा चऊं त अंग्रेज़नि खे बि तव्हां चओ त बाबा असां नथा चऊं, तव्हां बि न चओ, छो न चवनि, हो हुननि जी मर्ज़ी आहे। हुननि जी ॿोली में खां बग़ैर जेके काउंटेबल नाउन आहिनि, हिते अॻिते यूनिट आहे हिन जो बाक़ाइदगी सां, त उहे जेकॾहिं या एन इस्तेमालु न कंदो त जुमिलो ई ग़लति थींदो हुननि जो, माना हुननि वटि स्पीकिंग में उहो इस्तेमालु ई न थींदो, सम्झी वठंदा तव्हांखे। जेम्स इज़ंट अ टीचर, माना जेम्स जेको आहे न उहो उस्ताद न आहे, बल्कि शागिर्दु आहे। हाणे ॿियो जुमिलो आहे हिन जो, हाणे हिन ॿियो जुमिलो थो चए त दोज़ पीपल आंट इंग्लिश। हाणे दोज़ पीपल माना इहे माण्हू, आंट माना न आहिनि, इंग्लिश माना इंग्लिश ॿोली न आहे हिते, इंग्लिश जी माना आहे यानी अंग्रेज़, इंग्लैंड जा, यानी इंग्लैंड जे रहाकुनि खे इंग्लिश चइबो आहे, ऑस्ट्रेलिया जे रहाकुनि खे ऑस्ट्रेलियन चइबो आहे, पाकिस्तान जे रहाकुनि खे पाकिस्तानी चइबो आहे, ठीकु आहे। हीअ ॻाल्हि थो करे भाऊ, साम्हूं जेके माण्हू बीठा आहिनि इहे इंग्लैंड जा न अथव अंग्रेज़, देर ऑस्ट्रेलियन, इहे ऑस्ट्रेलियन आहिनि, ठीकु आहे न। परे खां परे जे लाइ दोस्त इस्तेमालु थींदो आहिनि, इन करे ॿीहर हिन जी ॻाल्हि कई वई त इन्हनि खे चयो वियो दे। हाणे दोस्त पीपल खे हेॾे दे कयो वियो, छो जो अॻे में हिन जो बयानु थियो, इशारो करे इहे जेके माण्हू बीठा आहिनि, आंट इंग्लिश इहे अंग्रेज़ न आहिनि, देर ऑस्ट्रेलियन इहे ऑस्ट्रेलियन आहिनि। इट्स सनी टुडे,
but it isn't warm. हाणे हीउ जुमिलो बि वॾे कम जो आहे तमामु. हाणे इहो बि असां जेकॾहिं हिन ते गौर कंदासीं, हीउ जुमिलो बि वॾे कम जो आहे. जेकॾहिं असां हिन ते गौर कंदासीं त ख़बर पइजी लफ़्ज़ी माना में सफ़ा खानो ख़राबु थी पवंदो हिन. इट माना इहो, इज़ माना आहे, सनी माना सिज वारो, रोशन चमकंदड़, टुडे माना अॼु. हाणे इहो आहे सिज वारो चमकंदड़ या इहो आहे रोशन अॼु. बट पर इट माना इहो, इज़ंट माना न आहे, वॉर्म माना गरम. ठीकु आहे, पर इहो गरम न आहे. हाणे छा इन जी माना कढी. हाणे इहो जुमिलो जॾहिं मां बि मुंड में किताब इहो पढ़ियो त मूंखे बि ॾाढो मुंझाए विधई. हिन माना हिन जी कीअं कढां. पर पोइ जॾहिं असां इहा पुराणी जेका माना वारा तरीक़ा सभु कढियासीं त सफ़ा सवली थी पई. हाणे हीअ किताब पहिरीं ॻाल्हि जेका इनखे सम्झण लाइ ज़रूरत. हीअ किताब जेको लिखियलु आहे उहो लिखियलु आहे इंग्लैंड माना इंग्लैंड में लिखियलु आहे. यानी छाकाणि कैम्ब्रिज यूनिवर्सिटी प्रेस जो छपियलु आहे. इंग्लैंड जो आहे. इंग्लैंड में सॼो साल थधि हूंदी आहे. जीअं असां वटि हिते सियारे में थधि थींदी आहे, इहो थधि वारनि खे वधीक सम्झ में चिटो अची वेंदो. ठीकु आहे. हाणे इहा थो चए त बाबा अॼु हिन महिल उस निकिती पई आहे पर उन में तपश न आहे. हाणे इहा ॻाल्हि सम्झिजो. माना सियारो आहे, तमामु घणी थधि आहे, उन में थधि त आहे पर उन सां गॾोगॾु वरी सिज बि निकितो पियो आहे. ठीकु आहे, सिज त निकितो पियो आहे पर पोइ बि उन में एतिरी तपश न आहे. माना हाणे छा आहे, यानी पोइ बि सीधो थिए. यानी हाणे असांजी ज़रूरत आहे त असां उस ते न वेहूं, बल्कि किथे हीटर ॾिसूं त उन में हली था वेहूं, किथे बाहि ॾिसूं उते हली था वेहूं या बीहूं त कुझु गरमाश थिए. माना थधि तमामु वॾी आहे. इन जो इशारो आहे अंदरि. अंग्रेज़ ईअं थो चवणु चाहे त हिनमहिल माना हिनमहिल अॼोको ॾींहुं जेको आहे न, हिनमहिल अचे थो अॼु माना उस त निकिती पई आहे पर उन में तपश कान्हे का एतिरी. हाणे इहा इन्हनि जुमिलनि जी इहा माना निकिरंदी. बाक़ी जेके लफ़्ज़ी माना कढो त पोइ अलाए छा माना हिन जी निकिती. हाणे इहो सेक्शन जेको आहे सो इहो आहे सेक्शन बी. हाणे सेक्शन सी थोरो आहे, इनखे पूरो करे पोइ वरी असां एक्सरसाइज़ कंदासीं. सेक्शन सी तव्हां ॾिसंदो. ठीकु आहे, सेक्शन सी में असां पढ़ंदासीं हिन में. हाणे सेक्शन सी जा जुमिला हितां शुरू थींदा. हाणे हिते कंट्रेक्शन इस्तेमालु थियल आहे दैट्स माना इज़ इक्वल टू माना बराबरि आहे दैट इज़ जे. हाणे दैट्स मुख़्तसिर सूरत आहे दैट इज़ जी. दैट इज़ खे असां मुख़्तसिर कंदासीं पोइ दैट्स थी पवंदो. वरी देयर्स, इहा मुख़्तसिर सूरत आहे देयर इज़ जी. यानी देयर्स इज़ इक्वल टू देयर इज़ देयर्स. हीयर्स माना हीयर. हिते हेयर करे घणा पढ़ाईंदा आहिनि. हेयर बाबा छा आहे, तव्हां उचारो त सही कढो न. हाणे हीयर्स ऐं इज़ इक्वल टू हीयर इज़. ठीकु आहे, त हीयर इज़. हाणे जुमिला जेके आहिनि इहे पढ़ी ऐं हिन जी बि ट्रांसलेशन थोरी करे इन सां ॾिसंदासीं. हाणे हीउ जेको जुमिलो आहे न, हीउ जुमिलो लिखियलु आहे, इनखे पढ़ंदासीं. हाणे थैंक यू, तव्हांजी महिरबानी, थैंक यू. डेट माना इहा, इज़ माना आहे, वेरी माना तमामु, काइंड माना इहे रहमदिली वारी जेका न, रहमदिली असां लफ़्ज़ी माना थो कढां जेका आहे. काइंड माना छा चवंदा आहिनि असांखे, रहमदिल. इहो आहे तमामु रहमदिल ऑफ माना जो, यू माना तूं. इहो आहे तमामु रहमदिल तुंहिंजो. सो इन में बि मुंझारो वॾो थियो मूंखे माना कढण में. मुंड में जॾहिं किताब हथ आयो मुंझी पियासीं. त महिरबानी इहो आहे तमामु महिरबानी या जेको आहे सो काइंड माना रहमदिल. इहो आहे तमामु रहमदिल ऑफ यू माना ऑफ माना जो, यू माना तव्हांजो तमामु रहमदिल आहे. इहो तव्हांजी इहा तमामु रहमदिल आहे. ॾाढो अचर थी वियो माना सां. सिंधी में असां छा ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिं को बि जेको चङाई कंदो आहे न त पोइ हुनखे चवंदासीं महिरबानी, अव्हांजा लख थोरा, वॾा कुर्ब, वॾियूं महिरबानियूं, वॾा वड़. हाणे इहा आहे हिन जी माना. हाणे इन माना खे असां जेको आहे सो हिन जी लफ़्ज़ी माना में जॾहिं ॾिठोसीं त केॾो हुन में बिगाड़ आयो. त माना महिरबानी इहो आहे तमामु जेको आहे सो काइंड माना रहमदिल. इहो आहे तमामु रहमदिल तव्हांजी. इहो आहे तमामु रहमदिल तव्हांजो. अलाए छा थी माना ठहे, सम्झ में ई न पई अचे. सो सवली सिंधीअ में मक़सदारी माना में ईअं थींदो त महिरबानी, अव्हांजा लख थोरा, अव्हांजा वॾा कुर्ब, अव्हांजा वॾा वड़. फॉर्मल स्टाइल में जेको ॻाल्हाईंदा आहियूं असां. ठीकु आहे. हाणे वरी असली माना हिन में ॾिसूं. दैट माना इहा ॻाल्हि कहिड़ी जेका तव्हां मूं ते थोरो कयो आहे. इन दैट माना इनखे थो चए. यानी उहा ॻाल्हि. इज़ माना आहे वेरी काइंड, तमामु रहमदिलीअ वारी, तमामु शफ़क़त वारी. इहा ॻाल्हि जेका तव्हां मूंसां कई आहे, जेको तव्हां मूं ते थोरो कयो आहे, इहा आहे तमामु वॾी शफ़क़त ऐं रहमदिलीअ वारी. एज काइंड माना एडजेक्टिव अथव, रहमदिली वारी ऐं शफ़क़त वारी. ठीकु आहे. ऑफ माना जी, यू माना तव्हां, यानी तव्हांजी.
तव्हांजी जेका इहा ॻाल्हि आहे इहो जेको थोरो आहे इहो वॾी महिरबानी ऐं रहमदिली वारो आहे तमामु इन में माना प्यार ऐं मुहबत तमामु घणी आहे इन करे असां सिंधी में चवंदा आहियूं वॾा कुर्ब अव्हांजा वॾियूं विझणायूं वॾा वड़ सम्झ में आई हाणे ॻाल्हि हिते थी पूरी हाणे ॿियो जुमिलो आहे लुक माना ॾिस हाणे माना इशारो थो करेसि ओ हुयो सिंधी में चवंदा आहियूं सिंधी में ओ इहो खे तकड़ में ओयो हाणे लुक अंग्रेज़ी में लफ़्ज़ आहे माना ॾिस पर सिंधी में छा चवंदासीं मक़सद में ओ इहो ओया ठीकु आहे देयर माना एॾहं इज़ माना आहे किरिस माना किरिस ठीकु आहे लुक देयर इज़ किरिस ओ हुयो किरिस ॾिस हाणे सिंधी में ईअं चवंदासीं न लफ़्ज़ी माने में ओयो ॾिस किरिस ओयो माना इशारो करे परे खां कंहिं तवजो छिकिरे ओ यार ॾिस किरिस अलाए मर्द अलाए किरिस ॿई इस्तेमालु थींदा आहिनि हाणे आख़िरी जुमिलो आहे हीअर इज़ योर की अचे हीअ आहे तव्हांजी चाबी हुन वठी चयसि थैंक यू हीअर इज़ योर की हाणे हिनखे चाबी इहो ॾे वठो हिन वरी वठी छा चयसि थैंक यू महिरबानी अव्हांजी लख तोरा कुर्ब अव्हांजा महिरबानी हाणे वरी हिते मसइलो थिए थोरो डिटेल्स ज़रूरी आहिनि सिखणु छो जो तॾहिं त तव्हांखे सभु इंग्लिश सम्झ में ईंदी हाणे हीअर जेको लफ़्ज़ आहे न हीअर यानी का शइ ॾियणु या का शइ ॾेखारण लाइ इस्तेमालु थींदो आहे यानी हिन महिल तव्हां हुनखे चाबी पंहिंजी माना हीअ जेको काको आहे इहो हिनखे चाबी पंहिंजी ॾिए थो पियो ठीकु आहे न ॾियण जे दौरान बि हीअर इस्तेमालु हीअर इज़ योर की ईअं लफ़्ज़ी माना छा थींदी हीअर माना हिते इज़ माना आहे यूअर की माना तव्हांजी चाबी हिते आहे तव्हांजी चाबी हाणे हीअ बि मसइलो पियो करे मुंड में असांखे जेसि ताईं सम्झ में अचे ॻाल्हि वञी लफ़्ज़ी माना वॾी मुंझाईंदड़ आहे तमामु मक़सद में चिट ई आहे बाबा का शइ कंहिंखे तव्हां ॾींदो या का शइ कंहिंखे ॾेखारे रहिया हूंदो जारी जे दौरान कंटिन्यूस टेंस में इस्तेमालु थींदी आहे इहो तव्हां इन में रन मार्टन में पढ़ंदासीं इहो ठीकु आहे हुन लाइ कंटिन्यूस हीअर कम्स द बस ओया बस अचे थी हीअर ॾेखारेसि थो हीअर कम्स द बस ओया बस अचे थी जारी आहे कंटिन्यूस टेंस जे पारां इस्तेमालु थियो इहो ठीकु आहे तो हीअर योर की हीअ आहे तव्हांजी चाबी अचे हीअ वठो पंहिंजी चाबी अचे हीअ अथव चाबी सिंधी में इहा माना अथसि हुन वठी चयसि थैंक यू तव्हांजी महिरबानी उहो हुन जे लाइ हीअ तस्वीर जेका आहे सा ॾिनल आहे ठीकु आहे हाणे इन जे लाइ मां तव्हांखे ऑक्सफोर्ड डिक्शनरी में हीअर जो वरी बि माना तव्हांखे ॾेखारियां थो हीअर Here. हीअर हिनखे हेयर न हीअर आहे इहो हाणे जेका हिनजी जेका माना हूंदी जेका माना कढणु चाहियूं था माना हाणे इहो आहे हीअ नंबर 2 में ठीकु आहे हाणे छा थो यूज़ड हाणे चए थो न यूज़ड माना इहो इस्तेमालु थींदो आहे हीअर वेन माना जॾहिं यू आर गिविंग हाणे हिते कंटिन्यूस टेंस आहे न यू आर गिविंग तव्हां ॾेई रहिया हूंदा इहा माना थो कयां तव्हां ॾेई रहिया आहियो या तव्हां ॾेई रहिया हूंदा वज़ाहत थो करे त सिंधी में ईअं माना निकिरंदी तव्हां इहो त लफ़्ज़ जेको आहे न हीअर तॾहिं इस्तेमालु थींदो आहे जॾहिं वेन जी माना जॾहिं यू आर गिविंग तव्हां ॾेई रहिया हूंदा आहियो या ॾेई रहिया आहियो और या त शोइंग ॾेखारे रहिया हूंदा आहियो माना यू आर शोइंग आहे असल में शोइंग यानी ॾेखारे रहिया हूंदा आहियो या ॾेखारे रहिया आहियो समथिंग माना का शइ टू समबडी माना कंहिं माण्हूअ खे टू माना खे समबडी माना इहा लफ़्ज़ी माना तव्हांखे सम्झाई माना का बि शइ कंहिं माण्हूअ खे तव्हां ॾेखारे रहिया हूंदा ॾेई रहिया हूंदा त तव्हां हीअर इस्तेमालु कंदा हाणे जुमिला ॾिसो चए थो हीअर्स द मनी माना उहे पैसा अचे हे वठि हाणे ॾेसि थो अचे हीअ अथई उहे पैसा द मनी माना देट मनी जेका तो माना आहे माना जेके मां प्रामिस ड्यू वाइदो कयो तोसां माना जिन जो वाइदो मां तोसां कयो हो न उन उहे पैसा जेके त हीअ अथई अचे वठि हा अथई हीअर्स द मनी आई प्रामिस्ड यू हाणे हिन प्रोनाउंसिएशन ॿुधो Here's the money I promised you. Here's the money I promised you. सम्झ में आई ॻाल्हि हाणे हीअर्स द मनी आई प्रामिस्ड यू पास्ट टेंस में जंहिंजो मां तोसां वाइदो कयो न तोखे ॾींदुमि अचे वठि पैसा अचे हे अथई माना छा थियो यानी तव्हां मथां सम्झो मथां माना हिनखे मिलाईंदो न हीअ हिते त न वेन यू आर गिविंग हाणे माना इहा का शइ ॾिनईसि हिते ॾिसिजो हाणे जुमिलनि में ठीकु आहे हाणे हीअर्स अ डिश हाणे ॾेसि नथो डिश माना उहो तव्हां डिश जी माना अ डिश माना उहो हिकु थाली न आहे हे ताम ॾांहुं इशारो आहे लफ़्ज़ी माना कढंदो न त पोइ तव्हांखे सॼी ज़िंदगी डिक्शनरियूं बि सम्झ में कोन ईंदियूं हाणे हीअर्स अ डिश माना हीअ अथई ॾेखारेसि थो माना छा आहे शो ओया मतिलबु लिखियलु आहे शोइंग समथिंग हाणे ॾेखारेसि हीअर्स अ डिश माना हीअ उहो ताम अथई उहो खाधो आहे ताम डिश यानी देट माना जेको इज़ सिंपल माना सफ़ा सवलो आहे सादो आहे एंड क्विक ऐं तकिड़ो आहे टू मेक ठाहिण में माना हीअ
ही अथई माना उहो ताम उहो खाधो अथई जेको ठाहिण में तमामु सवलो ऐं सादो आहे ऐं वरी तकिड़ो बि आहे, जल्दी में ठही वेंदो, मिंट में, देरि में। हीअ उहा डिश अथई, हीअ उहो ताम अथई, हीअ उहो खाधो अथई जेको हिकु त ठाहिण में बि सफ़ा सवलो ऐं ठाहिण में बि सफ़ा तकिड़ो। ठीकु आहे न, माना इज़ सिंपल एंड क्विक टू मेक। सिंपल माना सादो या सवलो, एंड माना ऐं क्विक माना तकिड़ो टू मेक माना ठाहिण में।